बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मोहतरम जनाब प्रिंसिपल साहिब, मोहतरमा मैडम साहिबा, मुंहिंजा इज्जत भरिया उस्ताद साहिबान, मोहब्बत भरिया मुंहिंजा शागिर्द साथियों, अस्सलामु अलैकुम। जिए सिंध जहन अजरक जी अजमत खे ॼातो हिते, जहन सामियत जी समझे सुञातो हिते, तंहिंसां कहिड़ो भला मुंहिंजो नातो हिते, तंहिंसां कहिड़ो भला मुंहिंजो नातो हिते, तंहिंखे चओ मुंहिंजी नगरी मां निकिरी वञे, तंहिंखे चओ मुंहिंजी नगरी मां निकिरी वञे। हे अजरक, हे सितारनि सां सजायल सिंधी टोपियूं, हे लुंगियूं, हे पटका, हीअ महिमान नवाज़ी, हे अॼु 14 दिसंबर 2023 जो को नओं किस्सो कोन्हे, पर हे रंग 5000 साल क़दीम सिंधू माठड़ी जी तहज़ीब जो पराड़ो आहे, जेके अॼु बि 2023 में पंहिंजे जोशो जज़्बे सां, वलवले सां, दबदबनि ऐं रौब सां, इज़त अज़मत ऐं एहतराम सां नवां ऐं ताज़ा आहिनि। हाँ, असांजी सक़ाफ़त ज़िंदा ऐं ताज़ा आहे। मौला जे दर दुआ आहे त हीअ सक़ाफ़त क़यामत ताईं इहे ई ज़िंदा ऐं ताज़ा हुजे। असांजी सक़ाफ़त में न्याणी खे 7 क़ुराननि जे बराबर समझो वञे थो। असांजी सक़ाफ़त में औताक आहे जेको महिमान नवाज़ी जो अज़ीम मिसाल आहे। असांजी सक़ाफ़त में ख़ातून खे धन्याणी चयो वञे थो। असांजी सक़ाफ़त में धीअरूं माउनि जूं सहेलियूं हूंदियूं आहिनि। असांजी सिंधी सक़ाफ़त में भेणूं भाइरनि खे शादी में पलो ॾींदियूं आहिनि। असांजी सक़ाफ़त में सभिनी मज़हबनि जो एहतराम कयो वञे थो। असां ईदूं बि मल्हाईंदा आहियूं त होलियूं ऐं ॾियारियूं बि। सच पुछो त जेकॾहिं मूंखे इख्तियार मिले त साह खे को नालो ॾे त आउं पंहिंजे साह जो नालो सिंध रखां। जीएस लाट ॿरंदी रहे, साथ हलंदो रहे।